वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। भिटधणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा त जोड़ू जोड़ जहान जूं जॾहिं जोड़ियाई ख़ास खावंद खलके मुहम्मद मुकाई कलमो चई करीम ते चिट्टो चयाई अन्न मौला क व अंत महबूबी ई उता ई लिखी दिना ई बई सारा हूं सैयद खे। सुभान अल्लाह। सियाल फकीर एड़ो भिट धणी जा अल्फाज बुधिए सुभान अल्लाह न चयो। सुभान अल्लाह। फरमाइन था त खणी नेण खुमार मां जा कया ऊ नाज नजर। सुभान अल्लाह। सूरज शाखूं झुकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिलबर। सुभान अल्लाह। झको थियो जोहर जानब जीत जमाल। सुभान अल्लाह। सुभान मुअज़्ज़िज़ सामईन काबिल एहतराम सदर महफिल अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगुर हिन साल भी हिन ही प्लेटफार्म ते ज़िक्र इलाही ज़िक्र मुस्तफ़ा जी तमार लगाने लाए अवां असां सब हिते गॾु थिया आहियूं। यकीन आहे करीम रब जी ज़ात पाक पंहिंजे दिलबर हबीब जे हिन पाक मिलाद में जे घुरायो आ त खाली कोन माणींदो इंशाअल्लाह। जे घुरायो आ ऐं यकीन जाणियो जॾहिं असां बंद खां लथासीं त ख़ुश आमदीन जा जेके नंढा बैनर ऐं नंढा पिना फ्लेक्स पाठन ते हिन मिसकीनी ऐं आशिक़े रसूल जमायत लगाए जॾहिं गलनि सां घेटनि सां चूना लगाए ऐं पंहिंजे हिन मैखाने जे अंदरि हिन ई प्लेटफार्म लाइ जॾहिं मदीने वारे मोर जे आशिक़नि खे दावतूं ॾेई ऐं ख़ुशि आमदीद लाइ जॾहिं नंढा बोर्ड लगाइनि त दिलि बाग़ बहार थी वई। सुभान अल्लाह। ॼण पंहिंजे काज लाइ कहिड़ी न ख़ुशीअ लाइ कहिड़ी न मोहब्बत ऐं प्यार में हे झंडियूं लगाए बलफ बतियूं लगाए हे कारपेट विछाए पंहिंजे मोहब्बत वारनि खे दावत ॾेई घुरायो अथनि त अमा आमना जे लाल जो अॼु मीलाद आहे। सुभान अल्लाह। अॼु अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार जो अॼु मीलाद आहे। अॼु उन यार जी अची ॻाल्हि कयूं जेको आख़िरत जे ॾींहुं अवां असांजो ज़ामन बि पवंदो ऐं जन्नत में दाख़िल बि कराईंदो। सुभान अल्लाह। हक़ीक़त इहा आहे त हीअ जंहिंखे न तार लॻी वेंदी आहे उते बलफ ॿरी पवंदो आहे। बेशक ज़माने में केतिरा ई माण्हू पंहिंजे हूंदे वारा हूंदा माल मिल्कियत वारा हूंदा पर मिठा मुंहिंजा जेकॾहिं जंहिंखे सरकार जो करंट यानी तार जंहिंखे लॻी वेंदी आहे त को बिलावल बांगो बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। सरकार जी तार ऐं निस्बत जंहिंखे लॻी वेंदी आहे त को अबू बकर सिद्दीक़ बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। जंहिंखे तार ऐं निस्बत लॻी वेंदी आहे त को उमर फारूक बणिजी वेंदो आहे त को उस्मान गनी बणिजी वेंदो आहे। जंहिंखे करीमनि जी निस्बत ऐं तार लॻी वेंदी आहे त मौला अली शेर खुदा बणिजी वेंदो। सुभान अल्लाह। त मिठा मुंहिंजा तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो रब ताला असांखे पंहिंजे महबूब जे हिन पाक महफ़िल में हाज़िरीअ जी ही शिरकत नसीब अता फरमाई आहे। वरी भलारी रात सुभान अल्लाह। जुमे जी रात हुजे वरी पंहिंजे पिरीअ जी ॻाल्हि हुजे मूंखे आशिक़ चयो आहे लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लॻी तुंहिंजी तार जन के। मिसकीनिया को मेणो नाहे ग़रीबिया को मेणो नाहे तो असांजे अंदरि जे सरकार सां निस्बत ऐं ताल्लुक़ आहे त इंशाअल्लाह फ़कीर सियाल फ़कीर हितां जा बि बेड़ा पार त हुतां जा बि बेड़ा पार इंशाअल्लाह। ऐं लख जस लख बाद मुबारकबाद अवांजे हिन नौजवाननि इतिहाद जेको ए ग़ुलामाने मुस्तफ़ा कामेटी ॻोठ हाशिम सियाल ॻोठ मोहम्मद हाशिम सियाल जे अंदरि इतमाद कयो त जॾहिं न आशिक़े रसूल ॿार या मुसाफ़िर जॾहिं अचनि था त महसूस था कनि उहे फील था कनि त अॼु झंगल में मंगल लॻा पिया आहिनि। सुभान अल्लाह। पर सदको मदीने वारे मीर जो आहे। बेशक सदको
मदीने वारे मीर जो अवां जे खिदमत में अर्ज कया त बिनी जहान जे सरदार जे आमन ते जो खुश आ त अल्लाह वरी उन सा खुश आ। अल्लाह जी ज़ात पाक उन सा खुश आ। उहो पैगंबर नबी मिलियो जंहिंजी सिफत सारा केतरा ही पीर पैगंबर अंबिया कंदा विया, पर इब्राहिम खलील भी इं चवंदो वियो त रब्बना वबअस फीहिम रसूला। ए मुंहिंजा करीम रब कॾहिं तो पंहिंजे दिलबर हबीब जो दीदार कराई। ईसा अलैहिस्सलाम त ई चवंदो वियो पंहिंजे पिंडनि ऐं पंहिंजे रैयत जे अॻियां जॾहिं ॿिन्ही जहान जे सरदार जी ॻाल्हि कंदो हुयो त चवंदो त अन क़रीब अचण वारो तो मूंखां फौरन बाद मुंहिंजा साईं केरु अचण वारो आहे? अवां बि अल्लाह जा नबी आहियो, छा अवां खां बि उनजी निस्बत अवां खां बि उनजो पावर छा मथे हूंदो छा? हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो जे मुझे दौर में न अची पवे त मां उनजी जुती खण मां ईसा पंहिंजी सादत समझंदुसि। सुभान अल्लाह। ईसा तो फरमाए वाह वाह। हज़रत ईसा अल्लाह जो नबी जे मुझे दौर जे अंदर वो अची पवे जंहिंजो नालो अहमद ऐं मोहम्मद आ, मुझे दौर जे अंदर अची वञे उनजी जुती खण मां पंहिंजी ईसा सादत समझंदुसि। त बस इन ॻाल्हि मां समझी वञो त नबियनि जो पैगंबर सरवान मिलियो 1,24,000 में बेमिसल ऐं बेमिसाल मिलियो। वरी सियाल फ़कीर खुश नसीब आहियूं जो पीरन जो पीर दादलो दस्तगीर मिलियो, दुनिया जे पीरन जो सुभान अल्लाह। न चयो सुभान अल्लाह, पीर खे न मञींदा हुआ। बेशक सुभान अल्लाह। मदीने वारो मीर जो सदको पीरन जो पीर बि अहिड़ो मिलियो जंहिंजो फरमाना मुंहिंजो मुरीद मशरिक़ हुजे ऐं अब्दुल कादिर मग़रिब हुजां, सॾु करे जवाब न ॾियां त मां अब्दुल कादिर ई न आहियां। सुभान अल्लाह। सियाल फ़कीर जे तारीफ़ जो मोहताज न आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साईं फ़कीर मियां मीर मोहम्मद फ़कीर। सुभान अल्लाह। काफ़ी दोस्तनि ॿुधो हूंदो ॾिठो बि हूंदो। वरी उहो लजपाल अवां असांखे पाड़े में फ़कीर अहिड़ो मिलियो जो फ़कीरनि में बेमिसाल, नबी अहिड़ो मिलियो जो नबीअनि में बेमिसाल, तो असांखे पीर अहिड़ो मिलियो जो सैयद अब्दुल कादिर जीलानी पीरन में बेमिसाल। वरी फ़कीर अहिड़ो मिलियो साईं फ़कीर मीर साईं जो को फ़कीरन में बेमिसल बेमिसाल। अल्लाह पाक हम असांजी आजिज़ानी फ़कीरानी महफ़िल बारगाह इज़्ज़त में कबूल ऐं मक़बूल अता फरमाए। बग़ैर कंहिं देर जे साईं जे ख़िदमत में अर्ज़ आहे जेकी करीम रब जे ज़िक्र जी लोली लॻाइण लाइ सियाल फ़कीर काफ़ी महीना शिद्दत सां इंतज़ार कंदा आहिनि। साईं ज़िक्र मुस्तफ़ा त थींदो, पर उन खां पहिरियां साईं लोढ़ाई ईंदा जेके 5 तस्बीहूं करीम रब जे ज़िक्र जी ज़रब लॻाईंदा। सुभान अल्लाह। अहिड़ो ज़िक्र फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, ए बाना तुम रब खे याद कर त मां रब तोखे याद कया। सुभान अल्लाह। ए बाना तुम रब खे याद कर त मां रब तोखे याद कया। ऐं यकीन ॼाणिया अॼु जॾहिं ज़िक्र मुस्तफ़ा हली रहियो आहे ऐं ज़िक्र ख़ुदावंद करीम जी जॾहिं ज़रब लॻंदी पोइ सियाल फ़कीरनि जे ॻोठ जे मथां ऐं हिन पिंडाल जे मथां रहमत न वसंदी त बाक़ी छा। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अॼु भलारी रात जे सदके अॼु रहमत जे साए हेठि आयो। अल्लाह ताला अवां जी आजिज़ानी फ़कीरानी ये मिस्कीनी महफ़िल बारगाह इज़्ज़त में ज़रूर कबूल ऐं मक़बूल अता फरमाए। बग़ैर कंहिं देर जे बस साईं जे ख़िदमत में अर्ज़ कंदासीं त करीम रब जे ज़िक्र वारी लोली लॻाइनि, अवां असांजे दिलनि खे मुनर फरमाइनि ऐं अवां खे यादि ॾियारियूं हलां। हे उहो ज़िक्र अथव जो मूसा कलीम लाइ बि अर्ज़ रखियो हो, मुंहिंजा साईं अहिड़े अमल जी इजाज़त ॾियो जंहिं अमल करण सां तूं करीम रब मूसा सां राज़ी थी। सुभान अल्लाह पाक फरमायो ए मूसा वञ मूं रब जो ज़िक्र पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। हाफ़िज़ साईं ला इलाहा इल्लल्लाह। मूसा चयो मुंहिंजा साईं इहे त आम अमल आहे, हे त नंढा वॾा पका पोढ़ा अमर जे गोद में जॾहिं ॿार न सुम्हंदो आहे त उनखे बमड़ ला इलाहा इल्लल्लाह वारी लोली ॾेई सुम्हारींदी आहे। हे त आम अमल आहे, अञा ख़ासि अमल जी इजाज़त फरमायो। अल्लाह पाक फरमायो ए मूसा तोखे छा ख़बर आहे मूं रब जे ज़िक्र ऐं इस्म जी। हे सभु ज़मीनूं सभु आसमान हिकु तरफ़ मूं रब जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। सभु ज़िक्र मिलिया
रमज़ान मिलियो, कुरान मिलियो, हे जी मिलियो, जहान मिलियो, खुद खुदा मिलियो, तब मदीने वारे मीर जे सुभान तॾहिं ग़ुलाम नबी महेसर में चयो त मुहम्मद जेॾा तर असांखे न ॾेहा, मुहम्मद न थे त कुछ भी न थे नबी भी गवान नानो आदम हुजे न हेड़ी खुशी ऐं न को गम हुजे त पोइ हौज़ कौसर भला केर पे मुहम्मद न थे त कुछ भी न थे वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।